अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ हैं शाहिद खोसू ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसू व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जिन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी दोस्तनि पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु दोस्तों रिव्यू कंदासीं रियासत ऐं पंहिंजावेरी उन सां गॾोगॾु पापनगर। अॼु तव्हांखे बहितरीनु अपडेट ॾियण वारो आहियां हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसू व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दोस्तों तव्हांजो घणो टाइम मां वेस्ट न कंदुसि, मां कोशिशि कंदुसि त हीअ नंढड़ी वीडियो थिए जीअं तव्हांजो टाइम भी बचे ऐं तव्हांखे नंढड़े टाइम में अपडेट भी मिली सघे। दोस्तों दरअसल काफ़ी ॾींहंनि खां वठी पंहिंजावेरी ऐं रियासत जी मां अपडेट न ॾिनी हुई ऐं काफ़ी दोस्तों जा कमेंट भी अची रहिया हुया, तव्हांजा सवाल जवाब भी हुया। मां सोचियो त अॼु तव्हांखे अपडेट ॾियां ऐं तव्हांजा कमेंटनि जा जवाब भी ॾियां। ऐं दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त हिकिड़े काफ़ी दोस्तनि लिखियो ईअं त यार पंहिंजावेरी जेको ड्रामो आहे उनजी का अपडेट नथी अचे, छा उहो बंदि लॻो पियो आहे, उनजो छा मसइलो आहे, उनजी का अपडेट ॾियो। उन दोस्तनि खे मां अर्ज़ु कंदुसि त पंहिंजावेरी को बंदि वग़ैरह न आहे, थियो बरसाति जे करे शूटिंग बंदि थी हुई, पर हाल उनजी ॿीहर शूटिंग जी स्टार्ट थी बि वई आहे त तव्हांखे ख़बर न पवंदी, छो त अदाकारनि खे मना थियल आहे वीडियो ठाहिणु, उते शूटिंग जे दौरान को फ़ोटो वग़ैरह कढणु बिल्कुलु मना थियल आहे सिंध टीवी वारनि जे तरफ़ां। ऐं तव्हांखे का अहिड़ी अपडेट उतां न मिलंदी, सिर्फ़ु असां खां ई अपडेट तव्हांखे मिलंदी ड्रामो शूट थी रहियो आहे या न। इहो उन ॾींहुं तव्हांखे ख़बर पवंदी जॾहिं तव्हांजे साम्हूं टीज़र ईंदो, पोइ तव्हां असांजे ॻाल्हियुनि ते यकीन कंदव। पोइ चवंदो शायदि खोसो सही चवंदो, सही अपडेट ॾींदो हुयो। ऐं रियासत ड्रामे जेका खजू साहब ॾिनी हुई अपडेट, ॻाल्हि कई हुई त मां छंछर खां शूटिंग स्टार्ट कंदुसि, बरसाति जे करे शूटिंग पोइना थी आहे। मां तव्हांखे अॻे ई ॿुधायो मींहं में जेको आहे शूटिंग पोइना थींदियूं आहिनि ड्रामनि जूं, ईअं ई थियो तव्हां ॾिठो। हाणे खजू साहब ॾिसो पंहिंजे वाइदे ते केतिरो बीहे थो ऐं केतिरो फिरे थो, इन ते एतबार न हूंदो आहे दोस्तों। इहे वाइदे खां हेॾो होॾे बि थी वेंदा आहिनि ॾियारा, को मसइला मसाइल अदाकार अगरि हे पंहिंजी शूटिंग जंहिं ॾींहुं रखंदा आहिनि वरी उन ॾींहुं अदाकार न अची सघंदा आहिनि, अदाकारनि खे को कमुकार पइजी वेंदो आहे। अहिड़े हिसाब सां इन्हनि जा इहे मसइला मसाइल हलंदा ई रहंदा। 2026 खां पहिरियां ड्रामो कोन लॉन्च थींदो, मां तव्हांखे अॻे गारंटी ॾियां थो इन शइ जी। उन सां गॾोगॾु दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पापनगर हिन टाइम बहितरीनु हली रहियो आहे, लेकिन हाणे जेको आहे रावल शेरदिल मल्हार मतिलबु अहिड़ा दुश्मन जेका गॾु थी रहिया आहिनि बलाज खान जा, इहे इन खे तमामु जल्द टफ टाइम ॾियण वारा आहिनि। पुलिस बि थोरो रसो छिकियो आहे, मंठार जी ॻिची में विधो आहे ऐं बलाज खान खे जेको आहे थोरो रसो विधो अथनि ऐं बलाज खान इन शइ मजबूर थी वेंदो। अचण वारा एपिसोड जो चवण जो मक़सदु आहे त ज़बरदस्त थींदा पापनगर जा। बाक़ी काफ़ी दोस्तनि ॿिया लिखिया त फलाणो चैनल वारो फलाणे ड्रामे जी ॻाल्हियूं करे थो, फलाणो फलाणे ॻाल्हियूं करे थो। मां उहे कमेंट पढ़िया, उहे ड्रामनि जा नाला पढ़िया, मूंखे त उहे नाला पहिरें चकर ॿुधण में आया। अहिड़ो को ड्रामो कोन थो अचे मां चवां हा फलाणा ड्रामा अचनि था, कूड़ न हणंदुमि। बाक़ी उहे चैनल वारा तव्हांखे अपडेट ॾियनि था, कूड़ी आहे सची आहे, 6 महीना महीनो 2 खां पोइ ख़बर तव्हांखे पाणे पइजी वेंदी। ड्रामो हूंदो त ईंदो, न हूंदो त न ईंदो, उहे ज़ाहिर ॻाल्हि आहे कूड़ा ई थींदा। जिन दोस्तनि तव्हांखे इहे काफ़ी दोस्तनि मूंखे लिखियो आहे, उन्हनि खे मां इहे ॻाल्हि कंदुसि त इन जेका तव्हां नाला लिखिया आहिनि हिते नालो वठण बि सही न आहे कंहिंजे चैनल जो या कंहिं ड्रामे जो। मां नथो मञा इन खे, मां अहिड़ी अपडेट न आहे ॿुधी। वधीक हाणे वक़्तु जीअं जीअं गुज़रंदो वेंदो ख़बर पइजी वेंदी। हलूं था जो आहे न दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त, टाइम पूरो थियो आहे, अपडेट घणी वधी न थिए वीडियो। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में, थी सघे शायदि खोसू व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। वरी दुआनि में यादि रखंदा, तव्हां सां गॾु आहियूं इंशाअल्लाह। अल्लाह हाफ़िज़।